नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। के फैसलाबाद खां ख़बर ॾिनालुनि ठेकरी थाणे जे इलाइक़े में अॻूणे एसएलमी मेंबर ऐं पीटीआई अॻवान निसार जट जे गाॾी मथां वेझे माइट जी फायरिंग सबबि पुलिस एहलकार समेत 3 ॼणा मारिजी विया। पुलिस मूजिबि फैसलाबाद जे इलाइक़े थाणे ठेकरीवाला में अॻूणे एमएनए निसार जट जे मुखालिफ़नि उन जी गाॾी ते फायरिंग करे ॾिनी, जंहिं नतीजे में उन जा 2 गार्ड पुलिस एहलकार कांस्टेबल महबूब ऐं अयूब मारिजी विया। निसार जट जे गार्डनि पारां जवाबी कार्रवाई में हिकु हमलो कंदड़ अब्दुर्रहमान बंदीशाह बि मारिजी वियो। कांस्टेबल महबूब ऐं अयूब ॿई पाण में भाइर हुआ, जॾहिं त हमलावर अब्दुर्रहमान बंदीशाह अॻूणे एमएनए डॉक्टर निसार जट जो नाठी ऐं अॻूणे एमएनए इलियास जट जो भाइटियो हो। निसार जट ऐं मक़तूल अब्दुर्रहमान बंदीशाह जे विच में पुराणी तकरार हो। पुलिस हमले में मुलविस अब्दुर्रहमान बंदीशाह जे 2 साथियुनि खे गिरफ़्तार करे क़त्ल जो केस दाख़िल कयो वियो आहे। ॿिन्ही धुरियुनि में 2019 जे इलेक्शन में सियासी मुखालिफ़त ते तकरार पैदा थियो। निसार जट मुस्लिम लीग नून छॾे पीटीआई में शमूलियत इख्तियार कई हुई ऐं राणा सनाउल्लाह जे ख़िलाफ़ इलेक्शन में बीठो हो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।